मौलवी साहब तांज वाली मेहरबानी तां मेहरबानी करे मस्जिद नमाज भी पढ़ दो साईं मौजन बाबा या मोड़ बल्ला अजर कबला चोद छोकरी भगी गई कमदार नबू चई छा तो मौजन साईं हाणे त मुंहिंजे पुट ते टिंडड़ियूं थियूं चलनि हुकुम खे छा करिणो आहे भारो कयो रेशम घणो परे कोन वई हूंदी गाॾियूं कढो वञो वञो उनखे ॻोल्हियो हाणे उनखे हिते आणण जी ज़रूरत न आहे जिते बि मिले उफट मारे छॾियोसि हले अलाउद्दी तूं पंहिंजा मराठ हिन पासे निकिर ऐं हिन पासे निकिरो पर ॻोल्हियोसि वञी छा करूं हलंदासीं न छॾींदासीं वञो अचो हलो खाली न मोटिजो न त मुंहिंजे पुट ते टिंडड़ियूं चढ़वा त पोइ न दवाई कोन्हे के मुजन साईं छोकरी अकेली कान निकती हूंदी जरूर कंहिं न कंहिं हुनजी मदद कई हूंदी मां जांच कयां थो ओदा पुलिस का माना है ॻोल्हियो न बेदार साहब गाॾी वरिती आहे को मज़ाक ॻाल्हि आहे छा एतिरो कम बि कोन कंदो छा अस्सलाम वालेकुम सरदार साईं वालेकुम अस्सलाम बंगुल खान केड़ा हाल अथई सरदार साईं अल्लाह जा करम तहां जी छांव पे था पलजूं तहां ॿुधायो ॿियो खेरा तहां जी तबियत सही आहे बंगुल खान मूं तोखे इन्हीअ करे फोन कई आहे त बाबा मेहरबानियूं लख कुर्ब तव्हां त असांजे मथां एहसान करे छॾिया थोरा करे छॾिया मां त तव्हांजो हिकिड़ो थोरो नथो लाहे सघां मेहरबानियूं मेहरबानियूं बाबा साईं चङो ख़ुदा हाफ़िज़ सदाई रोशू ओ रोशू रोशू भला काॾे हलियो हुयो लॻे थो इहो एसी हणाइणी त मां उन में मोह पियो हूंदो लोंगा मां एक दिन थी सका मां सफा तक जी पई रेशम रेशम हिम्मत कर मां साथ असां सरदार शाह ज़माने जे ॻोठ पहुचण वारा आहियूं हिम्मत कर साइण बस बाक़ी 1 किलोमीटर पंधा मुराद तव्हां ओट वठी किथे लिकी वियो त मां सवारी जो बंदोबस्त करे चा ना हाजी शरीफ एतिरो वक़्तु ई न आहे पीर हुजन जा वाठा असांखे ॻोल्हींदा ॼाण हिते पहुता खबरदार लोग वीर लोग तव्हां निकिर जी कयो हिन सां असां पाण मुक़ाबिलो कयूं था मां चवांव थो त इज़त सां हितां हलिया वञो न त मुफ़्त में मारिजी वेंदव अॼु तव्हांजा हितां लाश निकिरंदा हिकु बि कोन बचंदो अरे ॻाढ़े ॿोड़ वारा अञा नथा मुड़ो हलिया वञो हितां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी प्यारी था निकिरी वञो हितां न त अॼु तव्हांखे मौत मिलंदो मौत अचे थी लोंगे तू साइण के वठी तो निकरण जी कर बाकी है असां जे लाइ चपटी हिनन के मां ही मुराद घुमाए था लायूं लोंग तू रेशम हितां निकिरो ही असांजो कुछ भी बिगाड़े न सघंदा कुछ भी न हलो था
के खबर ही ना है तो मुराद जो निशानो गुस्सा तो ही ना है। दाऊदी हेरशे में लोग तो भजिया हाण छा कजे केतिरो टाइम भईंदा कानू नेक्स्ट था थींदा न मरदा जरूर मरदा। हेलो के जी ससी मां तुझो पी पलियो खान तो गलाया। बाबा बाबा केड़ा हाल है खुश था है ना बाबा? अल्लाह जो शुक्र है दिए मां खुश आया। तू बुधाए खुश था ही ना? हाँ बाबा मां तो ॾाढी खुश आया। बाबा हाणे तो बहादुर खान मूंखे फोन भी वठी ॾिनो आहे। हाणे मां तव्हां सां रोज कचहरी कंदसि, रोज मां तव्हां सां ॻाल्हाईंदसि। ओ दिए ससी बुधी पई न सरदार साईं रोशनी धी जी मंगनी तय करे छडिया। तू कदे ईंदी है? मुंहिंजो बस पुॼे न मां त तव्हां ॾे उॾामी अचां। पर बेवस आहियां, छा कयां? बहादुर खान जान छॾे ई नथो। पर मां ईंदसि, जरूर ईंदसि मां। ससुर ये प्यार सा कैसा गाना है जो चाहिए बेटे बहादुर खान जान चले ही न तो कि जेरी सिंगल लगे तस जो चाहिए बेटे मां डामिया चलती ॾींहं ॿिनि में अचो मां। सरदार साईं रोशनी धी जी मंगनी जी दावत ॾिनी आहे। हा तव्हांखे बि ॾींदसि, जल्दी अचो। चङो बाबा मां पोइ ॻाल्हाईंदसि। खुदा हाफ़िज़, पंहिंजो ख्याल रखिजो। चङो मां हाणे ख़ुशि हूंदी सुभाणे ॻाल्हाईंदासीं ठीकु आहे? हेलो केर? आशिक? केर आशिक? सॉरी रॉन्ग नंबर। मां बाबा पल्ले सां पई ॻाल्हायां। तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ चांहि थी ठाहे अचां। कॉल स्टेटस ॾिसां थो, ख़बर पइजी वेंदी त कंहिंजी कॉल हुई ऐं कंहिंसां ॻाल्हाए पई। हीउ त 9 नंबर आहे।
कॉल बैक कयांस ॾिसां त ही नंबर कंहिंजो आहे। जानू मुझे पक्के ते तू कॉल जरूर कंदी है। केड़ा हेड़े तू? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सरदार साहिब, मूं पंहिंजी मासात रेशम खे मौत जे मुंहं मां कढियो आहे। असांखे अवां वटि पनाह घुर्जे। ऐं ही मुराद सरदार साईं, मां ऐं हाजी शरीफ असां लोंग जो साथ ॾिनो आहे। मुराद, लौंग ऐं रेशम हक़ीक़त में असांजे राज जा ई आहिनि। इन्हनि ॿिन्ही खे मां पंहिंजे राज में ई रखंदुसि। ऐं हा, जेकॾहिं तूं मुंहिंजे राज में रहणु चाहीं त तूं बि रही सघीं थो। अवां जी वॾी महिरबानी सरदार साईं। लौंग, छोकिरी रेशम किथे आहे? सरदार साईं, असां हुनखे हवेली जे दर ते छॾे आया आहियूं। इहो त ॾाढो सुठो, तमामु भलो। बेगा, ओ बेगा। जी सरदार साईं। बेगा, माई बसरा खे वञी चओ हवेली जे ॿाहिरों रेशम बीठी आहे, उनखे अंदरि वठी वञे, उनखे हार सिंगार कराए। इहो कमु कराइजे। जी बाबा। हार सिंगार छो सरदार साईं? लौंग, तुझो ही रेशम जो निकाह थो कराए। मुराद, हिकिड़ो कमु कर। ठीक है सही, मां वठी थो अचां। बाबा उथो, सॼो ॾींहुं आस्थान ते वेठा आहियो। निकिरो ॿाहिरि को बनियूं ॿाहिरां ॾिसो, घुमो फिरो, हारी नान सां मिलो। ख़बर पए दुश्मननि खे भले त मौजन सां अॼुकल्ह बनियुनि ते बचे वञे पियो, फिरे पियो, त ख़बर पए। पर ख़बर लाउती मुझन साईं, छोकिरी सरदार शाह ज़मान हाली वई अथव। गंढड़ी विका खैर जी ख़बर न अचे बसि। हिन जो मतिलब त सोचियल सम्झियल मनसूबो हो शाहज़मान जो। मुझन साईं, सरदार शाह ज़मान मुसलसिल तव्हां सां विड़ी रहियो आहे। आख़िरी जंग सरदार शाहज़मान सां थींदी। पक सां छोकिरी खे सरदार शाहज़मान जा माण्हू बजाए विया हूंदा। मां कोर्ट में दावा दाख़िल कंदुसि त सरदार शाहज़मान मुंहिंजी भाॼाई खे ज़ोरी बंदि करे वेठो आहे। खट न थींदी इन शाहज़मान सां। हाणे इनखे ख़बर पवंदी त मुजनि जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि। मौजन साईं, तव्हां साईं मुंहिंजो वाइदो आहे, ॾाढी आहे मुंहिंजी। शाह ज़मान निजूं हराम करे ॾींदोमांव। तेसीं पुट जा टिंडूं न लाहींदुमि जैसे शाह ज़मान तो वटि ते गोॾा न जी खोड़े न, तेसीं हाणे न छॾींदोमांसि। प्रभु जहिड़ो बि चोटींदासीं, छो त हाणे रेशम बि उन नोट आहे। हाणे त पक सां ज़मीन ऐं मिल्कियत जा समूरा कागज़ात इन शाह ज़मान वटि हूंदा। मां सरदार शाह ज़मान सां अहिड़ो जहिड़ो कंदुसि, सॼी ज़िंदगी हू यादि रखंदो। छो त मुजनि जूं मौजूं ॾिठियूं ई न आहिनि। ईअं कर कल्याण जो मौजन साईं, ख़बर पए सॼे तर खे, दुश्मननि खे बि ख़बर पए भले। हींअर खानो घुमाया थो हेठि त वञी केचे मां हमरा वठी अचे ऐं बारूद खणाए अचे। सुबुह साँझ तो घर को बारूद जी धप नज़र आई ऐं कननि में तूं ॿुधई त मंझान जा चयो। ठीकु आहे नबू कमदार, मां जे इन कम सां लॻी थो वञा ऐं कच में लही थो वञा। बारूद सभु कुझु खत कयां थो। ठीकु आहे, मुंहिंजी तरफ़ां फुल इजाज़त आहे। ॿियो बंबोर खे पाए तव्हां छुटो हाणे साईं, इहो हाणे मसइलो असांजो आहे।
हाणे पुट तां टिंडियूं न लहंदियूं पुट तां टिंडियूं। अस्सलाम वालेकुम। अदी बसरा काने छा? सलामड़ो थियो हाणे मां भला हलां थो। कबूतर वापस मोटी अचो। ना तो मारी दे। कोन मारी तो मैं हेॾे अचो। वे खट ते मारी दे तू। चयो मां न कोन मारींदो साईं। बेबी कबूतर वाली मानी खड़िया। मेहरबानी अदी बेबी। वाह मुके अदी न चवंदो करे। मां तो जड़े कूड़े धोखेबाज ऐं मकार जी भेण थियण पसंद कान कंदस। या मानी बसरा तुंहिंजे लाइ आंदी हुई इन करे तोखे ॾिनी आहे। मूंखे कसम अलाह जो इन चांवरनि मां कुते कुझु न खाधो। हाँ इन प्लेट मां चांवरनि मां कुतो मानी खाई वा। मूं कुते के पुछ खां वठी ॿाहिरि कढी छॾियो। बस हिकिड़ो मिड़े गिरह खाइण में कामयाब वियो। बाक़ी बटे पटाटा बचा अथई जल्दी कर खाई वठो। अदी बेबी मूंखे बुख काने मां मानी कोन खाईंदो साईं। कबूतर तोखे मानी या खाइणी पवंदी। इहो बसरा जो हुकुम अथई। बुख काने हारू करूं बसरा जो हुकुम आ। अरे चवां तो खा मानी। मानी तो केर खाइणी पवंदी। खाई तो हाणे ॾाढो मज़ेदार हो। आगे नथी वणे न इनमें धप्पा कुते जी। तोखे मानी खाइणी पवंदी आहे। तुंहिंजो मरक इहा मानी आहे। नथी वणे न धप दस वॾी। खा चवां तो खा। कुते वारी मानी मूंखे जो था खारायो। बेगा ही मानी न तो खाए। अॼु भला बेहो चांस थी। बेबी मानी तने के खाइणी पवंदी। चाने रखंदो साईं तुम्हारे। खा मां खा मानी तो क्या दिया खानी पवंदी। कुत्ता खाए पो बाकी तू न तो खाई। मैं तो रोई जान छड़ा मानी खा। धप दस वॾी। रेशम छा थियो आहे तोखे? घारो जोरो पातल आहे, हालत खराब आहे, खेर त आहे? माई बसरा वारो कर रेशम जे लाइ पाणी खणी अच। हाज़िर जीजा खणी थी अचां पाणी। अल्लाह साईं जो शुक्र अदा कर रेशम त तू जिंदा सलामत हिते पहुची वई आहीं। हाणे तुंहिंजो केरु वार बि विंगो नथो करे सघे। जीजा पाणी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पाणी। बसरा कचे हुजे जा पकी मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया।
जीजा रेशम जीजा जा पेर सुजी विया आहिनि वञा वञी हेड तेल गरम करे अचां त टाको रखियोसि न माई बसरा मां डॉक्टर खे थी घुरायां ऐ जीजा हाय डॉक्टर कहिड़ो कमाल कंदो रोज़ 100 माण्हू था मरनि पिया अस्पताल में चवंदा आहिनि कुझु पंहिंजी बि कजे सो पंहिंजो सवण साठ बि ज़रूरी आहे